ॿुध आईंदा मानी घरां खणी ईंदो कर, हिते न खाईंदो कर, सम्झी? हल चल। हेलो, केर साहब? ओह वकार साहब, अवां आहियो? ख़ुशि था न? मूं तोखे चयो त ईंदा तोखे सोबिया सां गॾु न ॾिसां, तॾहिं बि तूं पास नथो अची? अवांखे का ग़लतफ़हमी थी आहे? मूं बि हींअर तव्हांजो सोबिया सां कहिड़ो वास्तो? केरु थो चवे त वास्तो कोन्हे? हू अॼु बि मुंहिंजी ज़ाल आहे। मूंखे न थी ॻाल्हायांसि। हेलो, के? वकार, तू फोन छो कई थी? छो फोन कई थी? जॾहिं मुंहिंजो तोसां को वास्तो ई कोन्हे त मुंहिंजे पीछे छो न छॾी? सुबह हिकु दफ़ो मूंसां मिल त सही। मां तुंहिंजी ग़लतफ़हमी दूर कंदुसि सोबिया। प्लीज़ प्लीज़ हिकिड़ो दफ़ो मिल। मैडम, तव्हां हुनजी धमकियुनि खां परेशान न थियो, सभु ठीकु थी वेंदो। तव्हां हुनखे नथा सुञाणो, ज़हनी मरीज़ आहे, कुछ भी करे सके तो, कुछ भी करे सके तो। तव्हांजे वालिद जूं बि 2 शादियूं थियल आहिनि न? जी सर। मुंहिंजा बि 2 घर आहिनि, पर अज़ा साहिब सच पुछो त 2 मुंहिंजे लाइक़ न आहिनि। दौलतमंद ॼटणियूं आहिनि, जेका नज़र मां थो चाहियां उहा ॿिन्ही वटि न आहे। मां छा थी चई सघां सर? तव्हां अफ़सोस त करे सघो था या उहो बि न। शोकेस में सजायल गुडियूं त ॾिठियूं हूंदियूं, मुंहिंजी ज़िंदगीअ जो वॾो हिसो बि इन्हनि बेजान गुडियुनि सां मथो आंदे गुज़री वियो आहे। मूं वटि हर का शइ आहे, दौलत, इज़त, शोहरत, पर जेकॾहिं कमी आहे त हिकिड़ी अहिड़ी औरत जी जेका ज़हन ते हुक्मरानी करे सघे। सर, मूंखे हिकिड़ी गुज़ारिश करणी हुई। जी जी, हुकुम करियो, हुकुम करियो। हो सर, मूंखे कुछ पैसा एडवांस मिली वेंदा? हाँ, मिली वेंदा, बिल्कुल, नो प्रॉब्लम। थैंक यू सर, थैंक यू सो मच। अव्हांखे का ख़ासि ज़रूरत पइजी वई आहे? हो सर, ईंदड़ महीने मुंहिंजी मैरिज थी रही है। पर अव्हांजी शादी थी रही आहे? पहिरीं कॾहिं लोन वग़ैरह वरितो आहे? हो सर, असल में मां कॉन्ट्रैक्ट बेस ते आहियां, अञा रेगुलर न थी आहियां। अच्छा अच्छा, मतिलबु आली तौर ते कमु था पिया करियो? त पोइ त इहो तमामु मुश्किल आहे मसइलो। इट्स वेरी डिफिकल्ट, आई एम सॉरी। हेलो, केर? वकार, तू फोन छो कई थी? जॾहिं पंहिंजो को वास्तो ई कोन्हे रहियो त फोन छो कई थी? सुबह तूं अॼु मुंहिंजी ज़ाल आहीं। मूं तोखे फ़क़ति हिकु दफ़ो तलाक ॾिनी आहे, ऐं हिकु दफ़ो तलाक ॾियण सां तलाक न थींदी आहे। मूं मालूम कयो आहे। ॾिस वकार, वकार मुंहिंजी ॻाल्हि ॿुध। तलाक हिकु दफ़े चइजे या 3 दफ़ा, मक़सदु आहे पंहिंजी नापसंदीदगी जो इज़हार करणु, ऐं उहो तूं करे चुको आहीं। हाणे मुंहिंजी दिलि में तुंहिंजे लाइ का जॻह कान्हे, सम्झी? सुबह तुंहिंजो ज़िद अजायो आहे। आउं तुंहिंजो साॻियो ई वकार आहियां। I hate you, वकार। I hate you।
तो ॾाढो कमज़ोर सहारो चूंडिया अमीर बख्श। ही माण्हू अखियूं फेरींदे देर न कंदई। कुर्बान वञाए, तूं मुंहिंजो फिक्र न कर, तूं पंहिंजे लाइ कुझु सोच। ऐं ही जेको सरेआम तव्हीं अर्ज़ मोहम्मद साहब जी मुखालफ़त पिया करियो न, इन सां तव्हीं पंहिंजो पाण खे नुक़सान पहुचाईंदव। मशवरे लाइ महिरबानी। मतलब त तूं मुंहिंजी सलाह ते अमल न कंदे। जेसि ताईं सड़न जी हद हूंदी आहे, पेट लाइ मसलहत पसंदि थियणो पवंदो आहे। पर त्वारो साहब त सभु हदूं लताड़ींदो पियो वञे। नौकरीअ जे मफ़हूम खां शायदि तूं अञा ताईं वाक़िफ़ न थी सघियो आहीं। कुर्बान वञाए, इज़्ज़त नफ़्स खां मथे नौकरी त न हूंदी आहे अमीर बख्श। कुर्बान वञाए जमाल साहब, अर्ज़ मोहम्मद साहब एतिरो बुरो कोन्हे जेतिरो तूं हुनखे सम्झी थो। अरे हू त दोस्तनि जो दोस्त आहे, तूं हिकु भेरो दोस्त थी त ॾिसीस। कुर्बान वञाए, तूं हुनखे दोस्त तूं सॼी सॼो ज़हर सां भरियो पियो। ॻाल्हाईंदो आहे त ॾंदनि मां विछो पिया किरंदा आहिनि। मां पेट जो निहायत हल्को माण्हू आहियां, तंहिं करे महिरबानी करे मुंहिंजे साम्हूं साहब खे घटि वधि न ॻाल्हाईंदो कर। ऐं हा, मुंहिंजे मशवरे ते सोच जाए ज़रूर। ठीकु आहे, ॾिठो वेंदो। अम्मा, घरनि में ये उणे में कोताहियूं थींदियूं रहंदियूं आहिनि पुट, पर हिननि जो एॾो मनफ़ी असर न वठिजे पुट। तव्हां रुगो हुन जो पासो छो था वठो बाबा? ॾिस पुट, तूं रुगो वकार जूं कोताहियूं यादि न कर, हू तोसां बेइंतहा मोहबत बि करे थो पुट। मुझे बाबा, मां पंहिंजो फ़ैसिलो न बदिलाईंदसि। ॾिस पुट, मां तुंहिंजो वॾो पियो आहियां, तुंहिंजे पीउ जी जाइ ते पियो आहियां पुट, तॾहिं मां तोखे हथ थो वठां पुट। वकार खे माफ़ करे छॾ, हुनखे छेड़ न, हू तोखां सवाइ तबाह थी वेंदो। पर ही तो हुनजी पंहिंजी पोख पोखियल आहे न। प्लीज़ बाबा, मूंखे वधीक कुझु न चयो प्लीज़। मुझे कई जी सज़ा मां न कटींदसि। पुट, तूं जज़्बाती न थी, धीरज सां थधे दिलि सां सोच पुट। हाणे तव्हांखे जवाब मिली वियो न, वधीक छा था चयो तव्हां? ॾिसो, मां तव्हां सां ॻाल्हाइण कोन आयो आहियां, मां पंहिंजी ॿचिड़ी सां ॻाल्हाइण आयो आहियां। प्लीज़ मूंखे ॻाल्हाइण ॾियो, उहो मुंहिंजी ॻाल्हि मञी वठंदी। हाणे त ॻाल्हि क्लियर थी वई या अञा तव्हांजी तसली न थी? वाह, इन जी माना त असीं जंप करे 17 ग्रेड में अची वेंदासीं। पर तव्हांजो मूड छो ऑफ आहे? इन करे जो तव्हांखे नौकरीअ मां कढण जी साज़िश पई थिए।